जदीद सिंधी अदब जे लिहाज़ खां जीअं तारीख़ जो बि ज़िक्र थियो, कहाणी जो बि ज़िक्र थियो, नाविल जो बि थियो ऐं ॿोली जे हवाले सां बि थियो आहे। पर हिकिड़ा कुझु जोबा अहिड़ा आहिनि जेके असां अञा रहाया आहिनि, जिन में हिकिड़ो आहे ॿाराणो अदब। ॿाराणो अदब असां वटि हिन वक़्तु सुठो नज़र नथो अचे पियो। ऐं तव्हां पाण ॼाणो था त ॿाराणे अदब में जेके लेखक लिखंदड़ हूंदा आहिनि नंढी उमिरि में, ऐं जॾहिं उहे पोइ लिखंदा रचंदा ईंदा आहिनि त उनजो अदब वधीक सधारो थींदो वेंदो आहे। इन जो असरु इहो पियो आहे त उन मरहले मां असांजा मौजूदा वक़्त जा लिखंदड़ शाइर ऐं नौजवान जेके कहाणीकार आहिनि तमामु घटि गुज़रिया आहिनि, जंहिं करे उन्हनि जी तरबियत सही तरह सां न थी आहे। ॿियो सबबु सिंधी अदबी संगत जो आहे। सिंधी अदबी संगत जो जदीद सिंधी अदब खे बहितर करण में, वधाइण में, सुधारण में, सवारण में वॾो किरदारु रहियो आहे। उनजी हफ़्तेवार मीटिंग्स में तनक़ीदी निशस्तूं उन्हनि जे ख़तमु थी वञण जे करे बि न सिर्फ़ु जदीद सिंधी शाइरी पर कहाणी ऐं ॿियूं सभु सिन्फ़ूं उहे बि मुतासिर थियूं आहिनि। ॿी शइ जेका असांखे नज़र अचे थी पई उहा साइंसी अदब जी बि आहे। सिंधी अदब में साइंसी अदब जी तमामु घणी खोट आहे। मुस्तक़िल को रिसालो कोन थो निकिरे पियो जेको साइंसी अदब छपींदो हुजे, ऐं साइंसी अदब न छपजण जे करे जेका साइंसी ऐं फ़नी इस्तलाह साज़ी आहे उहा बि असांजे अॻियां कोन थी अचे पई। उनजी खोट घणी नज़र अचे थी पई। त शाइरीअ में त मिक़दारु मौजूदु आहे पर मयारु ओतिरो नज़र नथो अचे। उन जा कारण इहा त असां वटि सही ऐं सुठा रिसाला बि कोन्हनि ऐं तनक़ीद बि सही तरह सां नथी थिए पई। तनक़ीद जेका थिए थी पई असां वटि किताबनि में अचे थी उहा मुहागनि जी सूरत में अचे थी पई ऐं उहे घणे भाङे तारीफ़ी नोए ते लिखियलु हूंदा आहिनि। ॿियो तनक़ीदी अभ्यास बाज़ाब्ता हर हिकु ॾहाके जे हवाले सां न थियो आहे। इन में ज़रूरत आहे त ख़ासि तरह सां 1950 खां वठी या शेखियास जे दौर खां वठी जेका बि सिंधी शाइरी थी आहे असां उनजो जाइज़ो वठूं हर 10 सालनि में त जेका सिंधी शाइरी सिरजी जे शेखियास चयो धोड़ इन समाज खे लोड साम्राज खे ठाहे को नओं निज़ाम जो चङो चवे अवाम। त अवाम सां त वास्तो हुयो शाइरी जो, पर उहो शाइरी जो वास्तो हिन वक़्तु अवाम सां आहे या नाहे। हिन वक़्तु ॾिसूं था त जेके जदीद शाइर आहिनि उहे दाख़िलत जो शिकार घणो नज़र था अचनि पिया। उन्हनि जी शाइरी में पंहिंजा ज़ाती अहसास मां ऐं पंहिंजो पाण खे ॿुधाइण वारी ॻाल्हि घणी थी नज़र अचे पई। उन में इज्तमाहियत जी खोट नज़र अचे थी पई। जदीद सिंधी शाइरी हवाले सां आहे। ॿोली जे हवाले सां असां वटि डॉक्टर कासिम बुगियो साहिब बि मौजूदु आहे ऐं समाजी लिसानियात खां समाजी लिसानियात ताईं त शाइरीअ में या कहाणी में या ड्रामे में कहिड़ी तरह सां असांजी लिसानियात समाज सां गॾिजे थी, उन ते पंहिंजो असरु छॾे थी पई। उहो अभ्यास असां वटि अञा न थियो आहे, पर इन अभ्यास करण जी घुरिज आहे। साईं पंहिंजो जिंजी साहिबु मुज़कर ऐं मोनिस जे हवाले सां हिकिड़ी या ग्रामर जा जेके मुख़्तलिफ़ रुख आहिनि उन्हनि जी निशानदी कई, पर असां आम माण्हूअ खे पंहिंजी मर्ज़ीअ वारी ॿोली ॻाल्हाइण ते मजबूर नथा करे सघूं, पर उनजे खे बहितर करण जे लाइ उपाउ वठी सघूं था। उहे उपाउ असांखे मुख़्तलिफ़ फ़ोरमनि ते वठिणा पवंदा। मिसाल तौरु असांखे लिखत में बि, किताबनि में, रिसालनि में ऐं इख़बारुनि में ख़ासि तरह सां इहे उपाउ वठिणा पवंदा। इन खां पोइ असांजी जेका इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे उन ते जेके नौजवान अचनि था पिया, मेज़बानी कनि था पिया, उन्हनि जी ॿोलीअ जे लाइ सेमिनार करण जी घुरिज आहे त उहा बहितर थिए। ऐं जेका डिजिटल मीडिया आहे या सोशल मीडिया जेका चऊं था, व्हाट्सएप ते आहे या फेसबुक ते आहे, उते जेके जुमिलेबाज़ी थिए थी पई, उन जुमिलेबाज़ी खे कीअं सुधारिजे ऐं सवारिजे, उते जॾहिं असां पॉज़िटिव पासे खे खणी ईंदासीं सही तरह सां त उनजो असरु थींदो। त ॿियो असांजे जिन शयुनि जी खोट नज़र अचे थी पई जदीद सिंधी अदब जे हवाले सां, उहो सुठियुनि लुग़तुनि जो न हुजणु ऐं इंसाइक्लोपीडिया जी खोट आहे। मुख़्तलिफ़ जेके बि साइंसी ऐं समाजी मौज़ू आहिनि ऐं इल्म तबिया मौज़ू आहिनि उन्हनि ते असां वटि सुठियूं लुग़तूं मौजूदु कोन्हनि, ख़ासि तरह सां तशरीही लुग़तूं मौजूदु कनि। इंसाइक्लोपीडिया सिंधियाना आहे, उहा हलंदड़ आहे सिंधी लैंग्वेज अथॉरिटी तरफ़ां। ख़बर न आहे कॾहिं पूरी थींदी, 10-12 साल थी विया जेको उहा हले थी पई, पर छा हिकिड़ी उहा इंसाइक्लोपीडिया सिंधियाना असांजे इन सॼी सिंधी ॿोलीअ जो घुरिजूं पूरियूं करे सघे थी? कंहिं बि तरह सां उहा पूरी नथी करे सघे। त इन्हनि
ते असांखे ध्यानु रखिणो पवंदो, तॾहिं असांजो सिंधी अदब बहितर तरह सां अॻिते वधी सघंदो।